नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे घोटकी में ख़बर ॾींदा हलूं त गुज़िरियल ॾींहुं सिंध पंजाब बॉर्डर कमो शहीद वटां पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जे हक़ूक़ सिंध रैली दौरान हलंदड़ कंटेनर तां हेठि किरी ज़ख़्मी थियल पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जो अॻूणो ज़िले सदर मीर इफ्तिकार अहमद लुंड जो इस्पताल मां वीडियो बयान जारी। वीडियो बयान में PTI अॻवान मीर इफ्तिकार अहमद लुंड चई रहियो आहे त मुंहिंजी हाणे तबियत काफ़ी बहितर आहे ऐं अवाम जी दुआउनि सां नई ज़िंदगी मिली आहे। मां तमाम घणो शुक्रगुज़ार आहियां गवर्नर सिंध इमरान इस्माइल शाह महमूद कुरैशी, हलीम आदिल शेख, PTI जी क़यादत ऐं पंहिंजे दोस्तनि, चाहींदड़नि, हमदर्दनि ऐं पाकिस्तान सिंध ख़ासि तौर ते घोटकी जी अवाम जो जिन मुंहिंजे लाइ दुआऊं घुरियूं आहिनि। इंशाअल्लाह जल्द मुकम्मल सेहतियाब थी वरी मैदान में ईंदासीं। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।